गौसपुर भरिसां चाचे गोलियूं हणी 20 वरहनि जे नौजवान भाइटे खे क़त्ल करे छॾियो आहे। गढ़ी लाड़ो वटि ॻोठ अलीबख्श ओगाही में मामूली ॻाल्हि तां ओगाही बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो, जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि 20 वरहनि जो नौजवान ज़मीर ओगाही मारिजी वियो। इतला ते गौसपुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल नौजवान जो लाश खणाए कंधकोट इस्पताल मुंतक़िल कयो, जिते पोस्टमार्टम करण बाद मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। ॿुधायो वञे थो त पैसनि जे ॾेती लेती तां ॿिन्ही धुरनि में मोहमारी थी, जंहिं बाद चाचे गोलियूं हणी पंहिंजे गभरू भाइटे ज़मीर ओगाही खे क़त्ल करे छॾियो आहे। मक़तूल नौजवान जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो।